सां कसम खणी थो ॻाल्हि कयां त मां चयो मुराद शाह 3 चकर वज़ीर आला थियो, हिन चकर मुल्क खे पारस करे छॾींदो। मूंखे कहिड़ो ख़बर त रहंदो तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। हिन यूसी वाहड़ जा फ़ैसिला कामिल पंवर चेयरमैन पियो थो करे। हींअर ॿियो कुझु बि नाहे रहियो अलाह जे नाले खां सवाइ। असांजा नलका आहिनि, पाणी मिठो था ॾियनि, उहो मिठो पाणी बि बंदि कराइण थो चाहे। असांखे पाणी ॾियणो अथसि त दरिया मां पाणी ॾिए। असांखे ॾिसो नंगर खान जे ॻोठ में सवें नौजवान हयातियूं खसे हिन ज़हरीले पाणी जे लाइ विया। कई माण्हू लॾे विया, के मजबूर थी विया, किन ख़ुदकशियूं कया। हिननि खे जे पेट में सूर आहे, असांजो ज़मीनूं हक़ ख़रीद ॾियनि, पोइ असां भला लॾे वञूं। सीएम कुझु करे ई कोन थो, केर बि नथो करे। हिननि जा सभु को अॻुवान हाणे कामिल पंवर बि असांजे लाइ यूसी खसूसी टके जो चेयरमैन थी करे उहो बि असांजे लाइ ज़हरीलो पाणी थो आणाए। यार असां कंहिंखे चऊं? असांजो को हक़ कयो, असांजो अदालत कयो, असांजो केरु ॿुधे ई कोन थो। हुते धरणो, हिते धरणो, हिते धरणो। मुराद शाह खे को ख़्याल ई कोन्हे। अगरि तोखां नथो थिए तूं कुर्सी छॾ, सीट छॾ, तूं हली असां सां गॾु धरणे में वेह। तूं अब्दुल्ला शाह जो पुट नी, तूं छा थो करी? मुराद शाह कुछ महिरबानी कर असांखे पाणी, असां हक़ जे लाइ मरी बि सघूं था। वक़्तु आयो त मारे बि सघंदासीं हक़ जे लाइ। असां डिॼण वारा न आहियूं, जेलनि मां डिॼण वारा न आहियूं, मौत मां डिॼण वारा न आहियूं। हक़ जे लाइ असांजो नसुल तबाह थींदो थो वञे। को ॿियो त को हिते अची बाज़ारी ते धरणो हले, को राह पुटो थो धरणो। असां मजबूर आहियूं, रोडनि ते उसन ते वेठा आहियूं, मजबूरी ख़ातिर धरणो था आणूं। असां शौक़ु मां नथा आणूं। रोज़ रोज़ हिननि खे था चऊं। सुभाणे इंशाअल्लाह असां वाहड़ ते वेंदासीं, अब्दुल्ला शाह जे मज़ार ते वेंदासीं, सीएम हाउस वेंदासीं। वॾनि खे चङनि खे ऑफिसरनि खे था चऊं, वस वारनि खे था चऊं असांखे पीअण जो पाणी ॾियो। ॿियो असांखे कुझु न खपे, तरक़ियाती कमु न खपे, नौकिरी न खपे, कुझु न खपे, पाणी खपे असांखे। ॿियो त कुझु कोन्हे। हाणे हे पाणी अची वियो आहे, हे ज़हरीलो पाणी थी वियो आहे। ॿियो हाणे असां वटि कुझु कोन्हे। असांखे हे नलका जेके नलकनि मां पाणी था पियूं, इहो नलकनि जो पाणी ख़तमु थी वेंदो। केरु असांजे खे ॿुधण लाइ तयारु कोन्हे। असां हर हिक खे, असां चूत चरिया न आहियूं, को मजबूरी मां रड़ियूं था कयूं, पर मुराद शाह खे इहो ख़्याल ई कोन्हे। मिंटल आहे, को ख़बर ई कोन्हे इस्तेमालु खे जे लाइ मुंहिंजो अवाम छा थो चए। असां यूसी वाहड़ जा आहियूं, असां सीएम जे तक जा आहियूं, असां ॿाहिरां न आहियूं। असां सवें साल खां वेठल आहियूं हिते। थोरो ॿुधो मूंखे। साईं मुराद शाह रोज़ रोज़ हे पिया था चवनि तूं कननि जो कचो ई, तूं मिंटल ई, दिमाग़ी पंहिंजो इलाजु करा, तोखे ॿियो को चङो थो चवे, तूं उन जे चवण ते थो चईं। हे मिड़ी ॼाड़ी था आणनि, मिड़ी ॼाड़ी नथा आणूं, मजबूरी खां ॼाड़ी था आणूं, तकलीफ़ खां ॼाड़ी था आणूं। गुर्दनि जा मरीज़ थी विया आहिनि, साइन जा मरीज़ थी विया आहिनि ज़हरीले पाणी जे लाइ। हिन पाणी खे बंदि कयो। अगरि पाणी ॾियणो अथव त दरिया मां ॾियो, अगरि पाणी ॾियो अथव सेवण स्कीम मां ॾियो, अगरि पाणी ॾियणो अथव त ट्रिमोर मां पाणी ॾियो। बाक़ी हाणे हरू भरू असांखे मजबूर न कयो, महिरबानी कयो। साईं कुझु ॿुध।